जमदग्नि देव पुत्र नारायण सहस्त्रार्जुन का वध करे नारायण। जमदग्नि देव पुत्र नारायण सहस्त्रार्जुन का वध करे नारायण। जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण जय जय नारायण 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 स्वामी नारायण 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 जय जय नारायण 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 स्वामी नारायण नारायण नारायण। बोल लक्ष्मी नारायण भगवान की जय। प्यारी साथ संगत, जय जय नारायण 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 इन्हें स्तुति सां सत्संग की शुरुआत था कयूं। तव्हां सभिनी जो स्वागत आहे। देवर्षि नारद विरचित भक्ति सूत्र ते सत्संग हली रहियो आहे। अॼु 38 नंबर सूत्र। मुख्यतस्तु महत् कृपय भगवत कृपा लेशाद्वा। देवर्षि नारद चए थो भगवान जी भक्ति जो प्रमुख साधन आहे भगवत गुण श्रवण ऐं कीर्तन। कल जेको ॿुधोसीं बंद कर के भगवान जा गुणनि जो कीर्तन करण ऐं ॻाइण ऐं श्रवण करण, इन सां भक्ति पक्की थींदी आहे। अॼु चए थो कि गुण कीर्तन श्रवण बि तॾहिं थींदो जॾहिं महापुरुषनि जो संग थींदो। मुख्यतस्तु मुख्य चए थो कोई अहिड़ो महापुरुष संत जेको भगवान सां प्रेम कंदो हुजे, उनजी छाया में छत्र छाया में भी वेहण सां वाइब्रेशंस ईंदा आहिनि ऐं भक्तीअ जा साधन शुरू थी वेंदा आहिनि। माना संग हिते अचे थो कि कोई महापुरुष संत कृपा करे त भक्ति आसानी सां अची सघे थी। ॿियो बि अचे थो या त भगवान पाण कृपा करे, या तो वो करे थोड़ी सी भी भगवान कृपा करे, थोड़ी सी त पंहिंजी भक्ति प्रदान करे सघे थो। या त महापुरुषनि जे संग में सत्संग कंदे कंदे भक्ति हासिल थी वेंदी। कुछ बि ते परमात्मा कृपा करे, जाकी कृपा लवलेस ते गोस्वामी तुलसीदास चयो आहे कि जंहिं मुंहिंजे मथां थोड़ी सी कृपा कई, लवलेश जाकी कृपा लवलेश ते मति मन तुलसीदास पायो परम विश्राम। या तो परमात्मा कृपा करे त असांखे सत्संग मिलंदो, ऐं उहो सत्संग मिलंदो जंहिंसां भगवान जी भक्ति मिलंदी। भगवान जी कृपा सां सत्संग मिलंदो, सत्संग सां भक्ति विवेक भगवान सां प्रेम इहो सभु मिलंदो। या त कोई महापुरुष कृपा करे, कोई संत कि खुद पंहिंजो प्रयास करे माण्हुनि खे जोड़े भक्तिअ सां
त कृपा थी सघे थी ऐं माण्हू उन संत जे संग में भगवान सां जुड़ी सघे थो। हिकिड़ा महापुरुष थींदा आहिनि, बसि पंहिंजो ई उद्धार कंदा आहिनि, एकांत में वेठा हूंदा आहिनि, निकिरंदा ई कोन्हनि ॿाहिरि। पाण हूंदा आहिनि सच्चा संत, पर सिर्फ़ु पंहिंजो ई उद्धार कंदा आहिनि। सोचींदा आहिनि केरु मथो हणे माण्हुनि सां, हिक सां मथो हणो, 10 हिकिड़ो राज़ी थींदो, 10 दुश्मन तयार थींदा। हिकु खणी मञंदो ॻाल्हि, पर 10 बुराई करण शुरू कंदा। इन करे झंझट में न पओ, पंहिंजो उद्धार करे वठ, ॻाल्हि ख़तमु। एकांत में पंहिंजी दुनिया में वेठो हुजे, उन्हनि सां समाज जो कोई कल्याण कोन थियणो आहे। उनजे नाले ते भली कुछ बि थिए, पर उन जे द्वारा समाज जो कल्याण कोन थियो। जंहिं सत्संग न कयो, समाज खे दिशा न ॾिनी, पाण प्रयास न कयो। ॿिया थींदा आहिनि पाण उधम कंदा आहिनि। स्वामी रामसुखदास जी महाराज, मोरारी बापू, संत बि आहिनि सुठा संत, भगवान सां प्रेम करण वारा ऐं माण्हुनि खे बि जोड़ण वारा। अहिड़ा संत कृपालु थींदा आहिनि। देवर्षि नारद चए थो, या त अहिड़नि संतनि जो तव्हांखे संग मिली वञे त भक्ति जी प्राप्ति थी सघेव थी, सत्संग जे माध्यम सां। मुख्य चए थो, मुख्यतः सुठो तरीक़ो त इहो आहे कि भगवान कृपा करे या संत कृपा करे। ऐं संत उहो जेको भगवान जो भगत हुजे, भगवान जी भक्ति कंदो हुजे, भगवान सां प्रेम कंदो हुजे। ऐं संत छा कंदो? संत केवल प्रवचन कंदो, थोरो सत्संग कंदो, बस। ऐं हर उहो प्रयास कंदो कि कीअं बि कि जेको श्रोता आहे, जेको सत्संग ॿुधण आयो आहे, उहो भगवान सां जुड़े। पोइ प्रश्न पुछंदो कॾहिं, या ॿिए ॻाल्हियूं कंदो कि हिन जो मन हेॾां न वञे, होॾां न वञे। त अहिड़ी चेष्टाऊं या संत जी कृपा थींदी आहे। संत कृपालु ई थींदो आहे। माना सत्संग भक्तिअ जो प्रमुख साधन आहे। सत्संग जंहिंमें भगवान जो जस हुजे। संत जना मिल हर जस गायो, कोट जन्म के दुख गवायो। संतनि सां गॾु मिली करे उन हरि परमात्मा जो जस ॻाइण सां असांजा पाप नाश थींदा आहिनि, दुख नाश थींदा आहिनि ऐं भक्ति प्राप्त थींदी आहे। रामचरितमानस में ईंदो आहे, भक्ति स्वतंत्र सकल सुख खानी। भक्ति जेका आहे सा स्वतंत्र आहे ऐं सभु सुख ॾियण जी खाण आहे। सभु सुख ॾेई सघे थी भक्ति, पर उहा मिलंदी कीअं? बिन सत्संग न पावे प्राणी। बिना सत्संग जे भक्ति कोन मिलंदी। स्वतंत्र
सत्संग सां प्राप्त थींदी आहे। ऐं सत्संग माना संतनि जो संग। अॻिते अचे थो भक्ति सूत्र में, महत संगस्तु दुर्लभो अगम्यो मोघश्च। सच्चे संत जो, सच्चे महापुरुष जो संग दुर्लभ अगम्य आहे पर अमोघ आहे। अमोघ जो अर्थ आहे कि असरकारी, असर जरूर थींदो। जीअं का दवा चइबो आहे न, हीअ दवा जरूर असर कंदी। वैक्सीन जी बि अलॻि अलॻि हुआ आहे न वैरायटी। का वैक्सीन चवनि था बिल्कुलु परफेक्ट आहे, असर कंदी। तीअं ई संत जो संग अमोघ आहे, माना अचूक आहे। ईअं न थींदो कि कोई फर्क न पए। पर ॿ कठिनाइयूं आहिनि सच्चे संत जे संग में। ॿ कठिनाइयूं, हिकु त अगम्य, जंहिं वटि पहुची न सघिजे उनखे चइबो आहे अगम्य। या त उहो ॾाढो परे हूंदो आहे, उनखे चइबो आहे अगम्य। या त पासे में हूंदो आहे पर असां पहुची न सघूं, पासे में हुअण खां पोइ बि पहुची न सघूं, कंहिं न कंहिं कारण सां, कंहिं न कंहिं रुकावट सां। या त भ्रम, या अहंकार, या प्रमाद, या मूढ़ता, अज्ञानता। अगम्य माना जल्दी कोन पहुचंदो आहे माण्हू संत ताईं, सच्चे संत ताईं। कामनाउनि वारनि, इच्छाउनि पूर्तियुनि वारनि ताईं त माण्हू पहुची वेंदो डुकूं पाए करे, ऐं कामना पूरी कोई कोन कंदो आहे, पर हिकु भ्रम पैदा कंदो आहे। पर जेको सचो आहे, भगवान जो प्यारो, सच में जंहिंजो लक्ष्य परमात्मा आहे, जेको भगवान सां ॻाल्हियूं कंदो हुजे संत, अहिड़े महापुरुष जो संग दुर्लभ आहे ऐं अगम्य आहे। हिकु छोकिरो निकितो गुरुअ जी ॻोल्हा में, त पंहिंजे गांव जे ॿाहिरि हिकिड़ो सूफ़ी संत लेटियो पियो हो वण जे हेठां। ही हुनखे सुञाणंदो हो छोकिरो, घणेई दफ़ा ॾिठो हुयसि, ॼातल सुञातल हो, गांव जो ई हो, गांव जे ॿाहिरि हो। त हुनखे चयसि थो कि साईं वञा थो गुरुअ खे ॻोल्हण, तव्हां कृपा कयो, गुरु कहिड़ो हुजणु खपे मूंखे थोरो सम्झायो, जेको सचो हुजे, जेको सही हुजे। छो त मूंखे त ॾाढा गुरु मिलंदा, सही गुरु मूंखे थोरो ॿुधायो, उनजी निशानी छा थींदी आहे। उन फ़क़ीर ॿ टे निशानियूं ॿुधाईंसि, भई वण जे हेठां लेटियो पियो हूंदई, ऐं हीअ ई अवस्था हूंदई, हुनजी आसपास तालाब हूंदई, पक्षी चहचंदा हूंदा, हू बेपरवाह हूंदो, पंहिंजे मस्तीअ में हूंदो। इहे निशानियूं ॿुधाईंसि। छोकिरो पहिरें पई आशीर्वाद वठी अॻिते हलियो। पोइ हुन यात्रा शुरू कई गुरुअ खे ॻोल्हण जी, सचे गुरुअ खे। पोइ पहिरीं निम्न स्तर सां पतो लॻायईं कि भीड़ कंहिं वटि वधीक आहे। उते वियो, ॾिठई जिते भीड़ वधीक आहे उते सभु भीड़ ई आहे, ॿियो कुझु कान्हे। अॻिते यात्रा कई, कुझु अहिड़ा मिलियसि जेके लॻनि पिया सचा आहिनि, पर गॾु रहण खां पोइ ख़बर पई इहे बि सचा कान्हनि, हिननि जो उद्देश्य कुझु ॿियो आहे। ही भिटकंदो 10 साल गुज़री विया, वापसि आयो पंहिंजे गांव में, त वापसि कोई फ़क़ीर हुनखे वण जे हेठां लेटल मिलियो। हिन गौर सां ॾिठो, हाणे आयो हो घुमी करे, दुनिया भर जा गुरु संत ॾिसी आयो हो। हिनखे लॻो उहो त हे आहे जेके हिन मूंखे निशानियूं ॿुधायूं हुयूं, लक्षण ॿुधाया हुआ, उहे सभु त हिन में मौजूद आहिनि। किरी पियुसि पेरनि ते, हुन चयईंसि अची वे। हुन लेटे लेटे ई चयईंसि हुन बि
अची वे चीज हाँ साईं, पर तव्हां मूंखे पहिरीं छो न ॿुधायव? मूंखे एॾो भिटकायो अथव, 10 साल लॻी विया, सम्झ में त अची वियो कि जेके दूर खां वॾा वॾा पिया लॻनि, सुहिणा पिया लॻनि, उहे सभु खोखला निकिता। ऐं तव्हां में कुझु आहे, मूंखे हाणे नज़र अचे थो। संत चयईंसि त इहो ई त मां चाहियां पियो कि तोखे नज़र अचे, मुंहिंजे चवण सां न। मुंहिंजे चवण सां त तूं हूअं ई कोन मञी आ, छो त तुंहिंजे पासे जो आहियां ऐं तोखे आकर्षित पिया कनि वॾा वॾा ॿिया, त मां सोचियो तूं घुमी अच थोरो, तॾहिं मां तोखे कोन ॿुधायो न। ही तो ख़ुदि ॻोल्हा कई आहे न, त इन करे इहो तुंहिंजो ख़ुदि जो परिणाम आहे। इन खे चइबो आहे अगम्य। जेको परे हुजे, शरीर सां वेझो हुजे, पर असांखे लंबी यात्रा करे पोइ ख़बर पए, ईअं बि थींदो आहे। दुर्लभ जो अर्थ इहो कान्हे कि उहो कंहिंसां मिलंदो कान्हे सचो संत, न, बल्कि नकली जेके हूंदा आहिनि न, उहे आडंबर रचींदा अथव, डायरेक्ट कोन मिलंदव। कॾहिं तव्हां सां मिली दादी डायरेक्ट, वाया पहिरीं हिन खां परमिशन, पहिरीं हिन खां पुछ, पोइ हुन खां, ऐं हुन में दादीअ में कुझु आहे बि कोन। त इहे नकली जेके आहिनि न, इहे कंदा अथव कि असां दुर्लभ आहियूं ॾाढा। दुर्लभ जो अर्थ इहो कान्हे कि हुन सां मिलणु मुश्किल आहे। दुर्लभ जो अर्थ इहो आहे कि हुनखे सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे, सम्झणु आसान कोन्हे। संत खे, सचे संत खे, सचे महापुरुष खे नारद चए थो कि संत दुर्लभ थींदो आहे, अगम्य थींदो आहे, पर अमोघ। जॾहिं मिलंदो आहे त परिवर्तन ईंदो आहे असां में। त उन लाइ धैर्य रखण जी आवश्यकता आहे। सचे गुरुअ खे, सचे संत खे ॻोल्हण लाइ धीरज खपे, धैर्य खपे, खुद जी पात्रता करणु खपे, प्यास हुजे, सची इच्छा हुजे। घणनि माण्हुनि खे सची इच्छा आहे कि सचो संत मिले असांखे। हिकु ॿुधाए पई कि मां जंहिंखां नाम वरितो आहे न, उते नाम मिलंदो ई कोन्हे आसानीअ सां। चई लाइन एॾी लंबी लॻल हूंदी आहे, जिन खे नाम न मिलंदो आहे, नामदान से रुअंदा आहिनि उते। अच्छा, पोइ तोखे नाम मिली वियो, तूं भागन वारी आहीं। उन खां पोइ तोखे छा मिली वियो इहो त ॿुधाए। हेॾी कठिनाईअ सां तूं नामदान वठी आई आहे, अलाए कूड़ ॻाल्हाए, अलाए सच ॻाल्हाए, ऐं डायरेक्ट नामदान तोखे बाबा जीअ कोन ॾिनो, विच वारे ॾिनो। उन खां पोइ तो में कहिड़ो परिवर्तन आयो इहो त सम्झाए। कुझु बि न। जॾहिं परिवर्तन कोन आयो त तूं एॾो एडवर्टाइज छो पई थी करीं? त हिकिड़ो ई जवाबु ईंदो, छो त कुझु मिलियो कोन्हे न, त घटि में घटि एडवर्टाइज त करे वठूं। बेइज़तीअ खां त बचो, घटि में घटि ॻाल्हि आई आहे। अरे तो में परिवर्तन कोन आयो तो उन खां नामदान वठी आई आहियां, जंहिंमां कुझु मिलियो ई कोन। माना तोखे प्यास त कोन हुई परमात्मा खे पाइण जी, तोखे सचे संत जे दर्शन जी प्यास त कोन हुई, तोखे इहा चाहना कोन हुई कि मां कंहिं भॻवान जे प्यारे सां मिलां, जिन सां भॻवान बि प्यार कंदो आहे, जिन जी ॻाल्हि भॻवान बि कोन टारींदो आहे। इहा इच्छा न हुई, तोखे पंहिंजे सांसारिक इच्छाउनि जी इच्छा हुई। कल्ह कमला खे चवांसि पियो कि तव्हांखे तो फासाए रखंदा हुआ जलेबी ग्रुप में ऐं ॾकाए रखंदा हुआ, ज़रूरत कहिड़ी? असांजो परमात्मा, मुंहिंजो भॻवान मुंहिंजे भीतर वेठो आहे ऐं ही मुंहिंजे ग्रुप मां नालो कटण जूं धमकियूं थियूं ॾियनि
के ग्रुप में समझो मां जुड़ियल हुजां, उहे मूंखे धमकी ॾियनि कि अगर रेगुलर नहीं आए तो नाम काट देंगे, त छा मूंखे भीतर वेठल भगवान सां कटे सघंदियूं छा? त इहो तव्हांखे अकुल छो नथो अचे कि तव्हांजो भगवान तव्हांजे अंदर में आहे, तुंहिंजो धणी तुंहिंजे घट में। तव्हां कहिड़ो वहम विझी छॾींदा आहिनि कि हम चाहेंगे तो भगवान मिलेगा, नहीं चाहेंगे तो नहीं मिलेगा। ऐं तव्हां विश्वास भी करे वठंदा आहियो कि मुंहिंजो भगवान हिन वटि हली वियो, हाणे हे ॾींदी त मूंखे मिलंदो। इहो दिमाग़ मां कढो, हिननि जो त धंधो आहे। तव्हांजो भगवान तव्हांजे भीतर वेठल आहे, उहो हू डिसाइड कंदियूं, हू नालो कटींदियूं न। कमला खे चवांसि पियो हू नालो कटनि त कटनि न, भीतर वेठल भगवान सां थोरी कटे सघंदियूं। हिन जी ज़रूरत कहिड़ी आहे असांखे? तुंहिंजो धणी तुंहिंजे घट में, भगवान ॾिस पही, जप नाम तूं वही, हर ध्यान तूं वही। तुंहिंजो धणी तुंहिंजे घट में, भगवान ॾिस पही, जप नाम तूं वही। हर दम तो सासाणिया, गन मछली जीअं पाणिया। हर दम तो सासाणिया, गन मछली जीअं पाणिया। चङी मंदीअ जी ॼाण ॾई, कदम कदम ते सार लहे, केॾी संदसि महिरबानिया। बुध ध्यान तूं ॾई, हर ध्यान तूं वही। तुंहिंजो धणी तुंहिंजे घट में, भगवान ॾिस पही, जप नाम तूं वही। त सचो संत छा कंदो? तव्हांजे भीतर वेठल परमात्मा खे तव्हां सां मिलाईंदो। ऐं कूड़ो छा कंदो? कूड़ो त तव्हांखे संसार सां जोड़ींदो कि हीअ इच्छा पूरी थी वेंदी, ही कम थी वेंदी। त सचे संत जो दर्शन दुर्लभ इन करे आहे कि असांखे प्यास कोन हूंदी आहे भगवान जी कि कोई संत मिले ऐं मूंखे भगवान सां जोड़े। इहा कोन हूंदी आहे प्यास। इहा प्यास हुजे न त कोई माई जो लाल असांखे भगवान सां मिलण सां नथो रोके सघे। इहो नियम आहे। जल पहिरीं ठहंदो आहे हिन धरतीअ ते। भगवान पाणी पहिरीं ठाहियईं, प्यास पोइ ठाहियईं। रोटी पहिरीं ठाहियईं, बुख पोइ ठाहियईं। त अगरि असांखे कॾहिं भगवान सां मिलण जी तीव्र इच्छा थिए थी त हिन जो मतिलबु पहिरीं भगवान मौजूद आहे, तॾहिं असांखे हुन सां मिलण जी इच्छा थिए थी। त जंहिं ॾींहुं सची इच्छा थींदी, सचो प्यास पैदा थींदी, त ज़रूर असां सचे संत खे सुञाणे वठंदासीं, ॻोल्हे वठंदासीं। कहीं ये वो तो नहीं, दिल पाणे चवंदो हा ही उहो ई आहे। ॿिया चवंदव ॿाहिरां त कोई विशेषता नज़र नथी अचे,
त तव्हां चयोसि विशेषता कंहिंखे चवणी आहे? मूंखे जेको खपे सो नज़र अची रहियो आहे। त उन जो दर्शन दुर्लभ आहे संत जो, ऐं अगम्य आहे पर अमोघ आहे। महत संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च। उन लाइ धैर्य बि हुजे ऐं सची जिज्ञासा बि हुजे त ज़रूर मिलनि। दुर्लभ इन करे आहे कि उहे ॾाढा कोन्हनि संसार में। सचा संत वधीक कान्हनि। हिकु त मां कोन आहियां, पर थोरा घणा मां पहचाना, मूंखे नज़र में आहिनि। जिनजो जिक्र मां हिन व्यास गति तां कंदो आहियां। स्वामी राम सूरदास वो शरीर छॾे हलिया विया, हाणे मोरारी बापू आहे, संत सिंह मस्किन हलियो वियो, स्वामी अवधेशानंद आहे, ऐं कृपालू जी महाराज में हली वियो, ॿिए बि आहिनि, ओशो हली वियो। कमी त कान्हे पर घटि आहिनि ॾाढा। इन करे दुर्लभ चयो वियो आहे कि सचा बि हुजनि, भॻवान सां ॻाल्हाईंदा बि हुजनि, ऐं असांखे सम्झाए बि सघनि, जोड़े बि सघनि। हज़ारनि में को हिकु ॼणो त हलणु शुरू कंदो आहे, भॻवान जे हुन ते ॿुधंदो आहे, उन ॿुधण वारनि मां हज़ारनि मां हिकु ॼणो उन ते हलणु शुरू कंदो आहे, ऐं हलण वारनि हज़ारनि मां हिकु ॼणो पहुचंदो आहे। उहो दुर्लभ महात्मा मिली सघे थो अगरि असांखे इच्छा हूंदी त। ऐं उहो जेको हूंदव न, उहो तव्हांजी चमचागिरी कोन कंदव, इहो बि सम्झिजो। संतन अवर न काहू जानी, बेपरवाह सदा रंग हर के, जाको पाख स्वामी। उन्हनि जो पक्ष केवल परमात्मा आहे, पाण बेपरवाह हूंदा आहिनि। असांखे उन जा चरण पकड़ना पवंदा आहिनि भॻवान जी प्राप्तीअ जे लाइ। 40 नंबर श्लोक में अचे थो सूत्र में, लभ्यते अपि तत् कृपेव। भगवान जी कृपा सां ई महापुरुष जो संग मिलंदो आहे। वरी इहा अची वई हाणे ॿी ॻाल्हि। पहिरीं ॿुधोसीं कि असांजे प्रयास सां, सची प्यास सां, धैर्य सां। वरी सूत्र अचे थो 40 नंबर कि भगवान जॾहिं कृपा कंदो आहे तॾहिं मिलंदो आहे। त कृपा करे भला उहो, उनखे चऊंसि असां कि हे मुंहिंजा मालिक कृपा कर, मुंहिंजे जीवन में कोई अहिड़ो महापुरुष मोकिल या स्त्री हुजे जंहिंजी नज़र, जेको तुंहिंजी नज़र में पास थी चुकी हुजे, चाहे स्त्री, चाहे पुरुष, चाहे बालक, चाहे कोई भी, चाहे ग्रंथ, चाहे कोई सत्संग मूंखे अहिड़ो मिले जेको तुंहिंजे तरफ़ां सर्टिफाइड हुजे। ईअं त हर को पियो थो चए असांजो सत्संग ऊंचो, असांजो ऊंचो। भगवान खे चऊंसि, भगवान कि असांखे उहो सत्संग ॾे जेको तोसां मिलाए। पोइ ॾिसो मूंखे बि ख़बर पइजी वेंदी कि हिन ई तो मोकिलियव या हितां हटारायो अथव। असांजी बि परीक्षा थी वेंदी कि इहो बि छॾारायो अथव। त 40 नंबर श्लोक आहे कि महापुरुष जो संग भी भगवान जी कृपा सां थींदो आहे। जीअं ध्रुव प्रहलाद, ध्रुव भगत में भगवान ॾिठो कि हिन में भक्ति आहे त नारद खे मोकिलियईंसि। प्रहलाद वटि बि नारद खे भगवान मोकिलियो कि हिनखे तूं मुंहिंजो भगत बणाए। ऐं जॾहिं हनुमान लंका में पहुतो त हुनजी मुलाक़ात विभीषण सां थी। विभीषण भगत तो हो पर हिम्मत वारो भगत कोन हो, साहस कोन हुअसि।
ॾाढा अहिड़ा थींदा आहिनि, भगत त आहिनि पर कुझु कंदा कोन्हनि, कोई प्रयास न, कोई उधम न, बसि वेठा ई हूंदा आहिनि। त विभीषण उहो हो। हनुमान चईंसि कि अगरि तूं सच में भगवान राम जो दास आहीं त हिते छा पियो थो करे? हल न राम जी सहायता कर न, हिते ई वेठो हूंदे या लड़ाई शुरू थी वेंदी, लड़ाई ख़त्म थी वेंदी, तूं बसि भक्ति पियो कंदे या तुंहिंजी ज़रूरत त हाणे या। त असां बि राम काज में आलस न कयूं, जिते ॾिसूं कि भगवान जो ही कमु आहे करणु खपे। त इहे जॾहिं हुन उत्साह वधाईंसि हनुमान विभीषण जो, तॾहिं विभीषण चयसि थो बिल्कुलु मां हाणे निर्णय कंदुमि ऐं मां भगवान सां अची मिलंदुमि, राम सां। हाणे मूंखे विश्वास आहे, अब मोहे भाव भरोस हनुमंता, बिन हरि कृपा मिलई नहीं संता। विभीषण तो चए, हे हनुमान मूंखे हाणे भरोसो थी वियो कि बिना भगवान जी कृपा जे संत कोन मिलंदो आहे। तूं मूंखे मिलियो आहीं, तूं संत आहीं, छो त तूं मूंखे भगवान सां मिलाइण आयो आहीं ऐं तोखे मोकिलियो बि भगवान ई आहे। त बिन हरि कृपा मिलई नहीं संता, त तूं मूंखे मिलियो आहीं। त ईअं ई असांजे जीवन में असांखे कोई जाॻण वारो अची वञे, कोई सत्संग अहिड़ो मिली वञे त असांजो उद्धार थी वञे, असांजो भलो थी वञे। 41 नंबर सूत्र आहे, तस मंस्त जने भेदा भावात। भगवान में ऐं उन जे भगत में माना संत में कोई भेद कान्हे। भगवान में ऐं संत में या संत भगत हिकु ई सम्झो, उहो संत जेको भगत आहे उन में ऐं भगवान में कोई भेद कान्हे। इन जो मतिलबु इहो न सम्झो कि तव्हां संत खे भगवान मञण लॻो ऐं असली भगवान खे भुलिजी वञो, वरी फासी पवंदा। हिन जो अर्थ इहो ई आहे कि संत जे हृदय में भगवान वेठो आहे, भगवान जे हृदय में संत वेठो आहे। इन्हनि जी एतिरी पाण में उहा ट्यूनिंग आहे जो काई बि ॻाल्हि हिक ॿिए खां लिकाईंदा कोन्हनि। तव्हांजो कोई ॾाढो नज़दीकी अहिड़ो हुजेव, कोई दोस्त हुजे या जीवन साथी हुजे जंहिंसां सभु ॻाल्हि शेयर कंदा हुजो ऐं हो तव्हां सां शेयर कंदो हुजे त चइबो न हिननि में कोई फ़र्क़ु कान्हे। जीअं कोई प्रधानमंत्री हुजे, असां डायरेक्ट प्रधानमंत्री सां ॻाल्हाए नथा सघूं, पर उनजो ज़रूर कोई न कोई अहिड़ो हूंदो ख़ासि जंहिंसां सभु शेयर कंदो हूंदो। उन ख़ासि सां अगरि असां मिली वञूं त सम्झो उस ताईं उन सां मिली वियासीं, प्रधानमंत्रीअ सां। इहो अर्थ आहे कि भगवान में ऐं संत में, भगवान में ऐं भगत में कोई भेद कान्हे। ॿई हिक ॿिए सां कुझु बि लिकाईंदा कोन्हनि। अगरि असां संत सां भगत सां शेयर कयोसीं त उहो भगवान ताईं पहुचाईंदो। प्रभु दूर कॾहिं भगतन खां ऐं भगत कॾहिं प्रभु खां। प्रभु दूर कॾहिं भगतन खां ऐं भगत कॾहिं प्रभु खां। जीअं
स्वामियन जी वास्ते ऐं कर विया सब सां भलाई। प्रभु पाण करे तो पूरी जेकी मुख मां वचन कढनि था। प्रभु पाण करे तो पूरी खुशबू जी साण कमल सां प्रभु साण रहे भगतन साई बंधन भगतन जो ई नातो जन मन जो ई बंधन हरि है भगतन जो। जीवन ही मुंहिंजो गुज़रे अहिड़नि संतन जी छांव में। जीवन ही मुंहिंजो गुज़रे अहिड़नि संतन जी छांव में। अर्पण करियां थो तन ऐं मन सुहिणनि जे नाम ते। अर्पण करियां थो तन मन सुहिणनि जे नाम ते। सुंदर वातिन जी महिमा कहिड़ी मुख सां कथन कयां मां। सुंदर वातिन जी महिमा खुशबू जी साण कमल सां ई बंधन हरि है भगतन जो ई नातो जन मन जो ई बंधन हरि है भगतन जो ई नातो जन मन जो। संतन ऐं भगवान जो रिश्तो आहे, कोई भेद कान्हे। देवर्षि नारद तो फरमाए हिन 41 नंबर फार्मूले में कि उन में भगवान जे भगत में ऐं भगवान में कोई फर्क कान्हे। या त असां थी वञूं भगवान जा सच्चा भगत, या उनखे पकड़ियूं जेको भगवान जो सच्चो भगत आहे। वो संत हुजे या कोई भगत हुजे, मतलब उहो जंहिंखे भगवान सभु ॿुधाईंदो आहे ऐं उनजी सभु ॻाल्हि ॿुधंदो आहे, त उहे थींदा आहिनि संत ऐं उहे थींदा आहिनि दुर्लभ। उहे आसानी सां तव्हांखे नज़र कोन ईंदा। उन लाइ असांखे ख़ुदि जिज्ञासा करणी पवंदी ऐं भगवान खे प्रार्थना करणी पवंदी कि मुंहिंजे जीवन में को सच्चो संत मोकिल। त हिते असां अॼु जे सत्संग खे विराम था ॾियूं, वरी असां सुभाणे श्रवण कंदासीं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।